सूरह हामीम सजदा रुकू नंबर 4। ऐं काफ़िरनि हिक ॿिए खे चयो त हिन क़ुर खे न ॿुधो ऐं उन जे पढ़ण जे विच में लुड़ मचायो त मन वहीं ग़ालिब थियो। पोइ काफ़िरनि खे ज़रूरु सख़्त सज़ा जो मज़ो चखाईंदासूं ऐं जेकी तमामु बुछड़ो कमु कंदा हुआ तंहिंजो बदिलो ज़रूरु खेनि ॾींदासूं। अल्लाह जे वेरियुनि जी सज़ा इहा ई बाहि आहे, उन्हनि लाइ उते हमेशा जो घर हूंदो। उन्हीअ करे सज़ा हूंदियनि जो असांजे आयतुनि जो इनकार कंदा हुआ। ऐं काफ़िर चवंदा त ए असांजा पालनहार जिन्हनि ऐं माण्हुनि मां जिन असांखे गुमराह कयो से असांखे ॾेखार त उन्हनि खे पंहिंजे पेरनि जे हेठां हिन करे लताड़ियूं त भली त सभ खां हेठियां हुजनि। बेशक जिन चयो त असांजो पालनहार अल्लाह आहे, वरी उन ॻाल्हि ते बीह वरिताऊं जिन ते मौत वक़्तु रहमत जा मलाइक लहंदा आहिनि, चवंदा अथनि त न ॾिजो ऐं न की ॻणती करियो ऐं उन्हीअ बहिश्त जी ख़ुशख़बरीअ सां ख़ुशि थियो जंहिंजो अव्हांखे वाइदो ॾिनो वेंदो हो। असीं दुनिया जी हयातीअ में अव्हांजा दोस्त हुआसीं ऐं आख़िरत में बि अव्हांजा दोस्त आहियूं ऐं जेकी अव्हांजो जीउ ख़्वाहिश कंदो सो अव्हां लाइ मंझंदि आहे ऐं जेकी अव्हीं घुरंदा हुओ सो पिणु अव्हां लाइ मंझंदि आहे। इहा महिरबानी बख़्शणहार महिरबान ख़ुदा वटां आहे ऐं उन्हीअ खां वधीक चङो ॻाल्हि में केरु आहे जंहिं अल्लाह ॾांहुं सॼो ऐं पाण में चङा कम कयाईं ऐं चयो त बेशक आउं मुस्लमान आहियां।